सूफ़ियनि औलियानि ऐं बुज़ुर्गनि जी धरती तौरु सुञाती वेंदड़ सिंध में टोपी हिकु वॾो मक़ाम रखे थी। जॾहिं त टोपी खे सिंध जी सक़ाफ़त बि सॾियो वेंदो आहे, जिते नंढा वॾा ॿार तोड़े पका पोड़ा टोपी पाए फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि। अहिड़ी तरह ईद उल फितर वेझो ईंदे ई मीरपुर माथेरो जो शहरनि बि टोपी जी ख़रीदारी में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। शहरनि ऐं दुकानदारनि आवाम जो सहारो टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडींदे चयो आहे त सिंधी टोपी असांजी सक़ाफ़त आहे ऐं ख़ासि तौर ते ईद जे ॾियारे हिकिड़े तहज़ीब तौरु टोपी खे लाज़मी असां करार ॾींदा आहियूं। ऐं टोपी जेका आहे ईद जे ॾींहुं शौक़ सां पाईंदा आहियूं। पाण त पाईंदा आहियूं, पर पंहिंजे जेका पिरी प्यारा दोस्त हूंदा आहिनि उन्हनि खे बि गिफ्ट कंदा आहियूं। सौगात हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी आहे, सिर्फ़ु सिंध में न, पंजाब 12 मुल्कनि में बि वेंदी आहे। टोपी जेका ईद में त माशाल्लाह ॾाढी रश हूंदी आहे, ऐं टोपी जेका रेगुलर माण्हू पाइण वारो उहो पाईंदो आहे। ऐं ईद जे हिसाब सां टोपियुनि जी ॾाढी रश पई आहे, ऐं हर क़िस्म जी सिंधी टोपियूं आहिनि। 200 खां वठी करे हिते तक़रीबन 20-25 हज़ार तक हिकिड़ी टोपी असां वटि आहे। अॼु असांजे दुकान ते आया आहियूं टोपियूं ख़रीद करणु, संगत सां गॾु आहियूं, दोस्तनि सां, ऐं पाण बि टोपियूं वठूं था, हर हिते पायूं था, ऐं संगत खे बि पंहिंजे तोहफ़े तौरु सिंधी टोपी निशानी तौरु ॾियूं था, तोहफ़े में ॾियूं था। टोपी सिंध जी अहिड़ी सक़ाफ़त आहे जेका पूरी दुनिया में तोहफ़े तौरु बि ॾिनी वेंदी आहे। अहिड़ी रीति सिंध हुकूमत खे बि घुरिजे त सिंध जे क़दीमी तहज़ीबुनि जी ऐं सक़ाफ़त जी सार लहनि। कैमरामैन राशिद मार सां गॾु जावेद लाशारी, आवाम जो सहारो टीवी, घोट।